अस्सलाम वालेकुम या अली मदद जी हसन जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली मां तव्हांजो पंहिंजो अदाकार तव्हांजो पंहिंजो भाउ सत्तार लाल उर्फ़ मज्जू। दोस्तो मुंहिंजे तरफ़ खां ज़हर ज़िंदगी जी पूरी टीम खे 300 किस्तुनि जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। अलाह अलाह जो हबीब कंदो इहो 300 किस्तुनि मां 3000 थी वेंदा। हिन ड्रामे में जिन बि अदाकारनि कमु कयो आहे, जेके कैरेक्टर गुज़री आहे, जेके हलनि था, ऐं माशाल्लाह सभिनी तमामु बहितरीनु हिन ड्रामे में महिनत कई आहे, हद खां वधीक महिनत कई आहे। ऐं मुंहिंजी दुआऊं त जेके बि अदाकार अञा कमु कंदा उहे बि इनशाला हिन ड्रामे में तमामु सुठे तरीक़े सां कमु कंदा। ऐं उन खां अलावा कैमरा वर्क बि तमामु बहितरीनु रही आहे। भाई सागर थी वियो ऐं बलोच साहब थी वियो, तमामु बहितर हुननि कमु कयो आहे। हिन में असिस्टेंट डायरेक्टर आहिनि एडी अबड़ो, उन खां अलावा अॻु में ॿिया थी गुज़रिया, तमामु सभिनी सुठो कमु कयो आहे। सच पुछो त हिन ड्रामे जो डायरेक्टर फरज़ंद मलक खजू नालो ई काफ़ी आहे। हुन सच पुछो त वॾी महिनत कई आहे, नंढे इलाइक़े खां वठी हुन वॾो जाखोड़ियो आहे। पर ओचितो जॾहिं धमाको ॾिने ज़हर ज़िंदगीअ जो त पूरी दुनिया में जिते सिंधी रहनि था उते वटसप लॻी पई आहे। ऐं हर माण्हू असांखां बार बार किस्त हिकिड़ो ॾींहुं लेट कंदी आहे त चवंदा आहिनि त छो नथी अचे ज़हर ज़िंदगी। सो फरज़ंद मलक खजू हिन ड्रामे जी तमामु बहितरीनु हुन डायरेक्शन ॾिनी आहे। ऐं ॿियो नालो असांजे सिंध जो सूर्य, असांजे सिंध जो तमामु बहितरीनु राइटर, बहितरीनु इंसानु, बहितरीनु तबियत जो मालिक ऐं कलम जो बादशाह। हुन जॾहिं बि पंहिंजे कलम सां ड्रामा लिखिया आहिनि त उहे ड्रामा सुपर हिट थिया आहिनि। पत्थर दुनिया हुजे, पंहिंजा परावा हुजे, सूली सच हुजे, या तकरार हुजे, ज़हर ज़िंदगी हुजे, दर्दनि जो दरिया हुजे, वकुड़ल वजूद हुजे, वलू प्लस चमू हुजे, या उन खां अलावा खोड़ सारा अहिड़ा ड्रामा ॿिया बि आहिनि मज़ाया बि। उहो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं नूर ज़हूर साहिबु। मुंहिंजे तरफ़ खां साईं नूर ज़हूर साहिब खे खोड़ सारी मुबारक हुजनि। अलाह अलाह जो हबीब कंदो, वॾी ज़िंदगी माणींदो ऐं ईअं ई लिखंदा रहंदा, ईअं ई असांजे सिंधी अदाकारनि खे हिकिड़ो मान ॾींदा रहंदा। इन जे कलम मां आहियां न मजू। सच पुछो त ज़मीन खां आसमान ते खणण वारा ॿ माण्हू हुया। सभ खां अवल मां नालो खणंदुमि साईं नूर ज़हूर साहिब जो, ऐं ॿियो नालो हो KTN, ऐं टियों नालो हो अज़ीज़ सांगी साहिबु। पर मुंहिंजे मथां जेके महिनतूं साईं नूर ज़हूर जी तमामु वॾियूं, ऐं मुंहिंजूं सभिनी खे दुआऊं त हीअ ज़हर ज़िंदगी तमामु वॾो ड्रामो अॻिते अञा वधीक कामयाबु आहे, अञा वरी 1000 किस्तनि ताईं 3000 किस्तनि ताईं हलंदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लिख थोरा।